अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। काबीना 250 डीज़ल हाइब्रिड इलेक्ट्रिक बसिस जी ख़रीदारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध ज़कात उशर एक्ट 2011 जे सेक्शन में तरमीम जी बि मंज़ूरी ॾिनी वई। तरमीम तहत सिंध ज़कात उशर काउंसिल जो चेयरमैन रिटायर्ड जज या रिटायर्ड कामरो हूंदो। काबीना सिंध इंट्रा डिस्ट्रिक्ट पीपल्स बस सर्विस प्रोजेक्ट जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा केस खे लाइव ॾेखारण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे 6 जजिस अक्सरियती राय सां केस जी सिधी रीत नशर करण वारी जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा जी दरख़्वास्त रद्द कई। 4 जजिस केस जी ॿुधड़ी सिधी रीत नशर करण जी हिमायत कई। अदालत जो चवणु आहे त दरख़्वास्त ते तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त वज़ीर आज़म जल्द सिंध जो दौरो करे वॾो पैकेज जो ऐलान कंदो। जल्द ग्रीन लाइन जो इफ़्तिताह कयो वेंदो। कराची खे नई ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे। कराची जे सफ़री निज़ाम में जिदत आणी पवंदी। वज़ीर आज़म पारां ॾिनल रमज़ान पैकेज मां आवाम खे फ़ाइदो हासिलु थींदो। यूटिलिटी स्टोर जी जांच लाइ टीमूं जोड़ी वयूं आहिनि। जेकॾहिं यूटिलिटी स्टोर ते अघ में फ़र्क़ु रखियो वियो त कार्रवाई थींदी। शयूं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मौलाना फज़ल रहमान PDM जो इजलास इस्लामाबाद में तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि अपोज़िशन जे 8 पार्टियुनि खे घुरायो वियो। पीपल्स पार्टी ऐं ANP खे नाहे घुरायो वियो। नून लीग अॻवान राणा सनावला जो चवणु आहे त बेउसूली ऐं धोखेबाज़ी ते विज़ात घुरी वई, जेका पीपल्स पार्टी न ॾेई सघी। PDM सां गॾु ईअं नथो हली सघिजे त अवां हुकूमत सां बेताद करियो। CTD तरफ़ां कराची में दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम बणाइण जी दावा। DIG CTD उमर ख़िताब दावा कई आहे त तारिक रोड ते पाबंदी मञियल तंज़ीम जे 2 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में जावेद मंगरियो ऐं मुमताज़ सुमरो शामिल। गिरफ़्तार जवाबदार एहसास प्रोग्राम जी ऑफिस ऐं रेंजर्स ते हमलनि में मुलविस आहिनि। कोरोना SOPs ते अमल न पियो थिए, वैक्सीनेशन जो अमल जारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईं। चवे थो दुनिया में वैक्सीन जी जेतिरी घुर्ज आहे ओतिरी मिले नथी। यूरोप बि वैक्सीन खां ॿाहिरि खां ख़रीद करण जो सोचे रहियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 118 मरीज़नि जूं हयातियूं टिकाए वियूं। फौतियुनि जो अघु वधी 15,619 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,398 नवां केस आए। मुतासिरनि जो अघु वधी 7,30,920 ताईं पहुतो। ढंढ वलायार वेझो ॻोठु मनू खां लुंडिस्ता वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में मोहम्मद ईसा, मोहम्मद यामीन ऐं मोहम्मद हाशिम शामिल। ज़ख़्मियुनि में मुबीन अलहदाद कासिम ऐं वली मोहम्मद शामिल। नशर फिरोज़ भरिसां ॻोठु वेसर मोरी में क़ब्रिस्तान जे मामले तां जोया ऐं चंडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियलनि में मोहम्मद सिद्दीक़ चांडियो ऐं अज़हर जोया शामिल। चंडो बागो भरिसां ॻोठु पहाड़ मरी में निंगरी पाणी जे तलाउ में ॿुॾी फोत थी वई। फोती निंगरी रोज़ीना मेमन जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। मशाइक लॻोटु रमज़ान डायरी जो रहवासी नौजवान मंज़ूर अहमद डायरी 6 ॾींहंनि खां गुम। वाटसन जो चवणु आहे त काफ़ी ॻोल्हा बावजूदि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। खानपुर तालुके जे नापरकोट थाणे जे हद इंडस हाईवे ते मुंजू लाड़े ते अगवा थी वियल ड्राइवर शकील पठान बाज़ियाब न थी सघियो।
मुगवी जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते वारसनि जो एहतिजाजी धरणो। कोटड़ी भरिसां पयार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो।